बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त अॼु असां नेब ऑर्डिनेंस 2023 में जेके तरमीम थी आहे उन हवाले सां ज़िक्र कंदासीं, बल्कि असां मुख़्तसरन हिकिड़ी तारीख़ नेब ऑर्डिनेंस 1999 खां पहिरियां ऐं बाद में ब्रीफली मुख़्तसरन शार्ट टाइम जे अंदरि ऐं उनखे नाज़रीन ते पहुचाइण जी कोशिशि कंदासीं त जीअं असांजी मेमोरी रिकॉल थिए ऐं रिफ्रेश थिए असांजी मेमोरी। त नेब ऑर्डिनेंस 1999 खां बाद में जेके तरमीमूं थियूं उन में कहिड़े तरीक़े सां पाकिस्तान जे अवाम खे नज़रअंदाज़ कयो वियो ऐं चंद माफ़िया पंहिंजे मक़ासद खे हासिल करण जे लाइ पंहिंजे केसनि खे करप्शन ऐं करप्ट प्रैक्टिस खे बचाइण जे हवाले सां कीअं उन नेब ऑर्डिनेंस 1999 में वक़्त ब वक़्तु तब्दीली कंदी रही आहे। सभ खां पहिरीं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेब ऑर्डिनेंस 1999 खां पहिरियों ई मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जॾहिं वज़ीर आज़म 1997 में त हुन एहतिसाब एक्ट 1997 ठाहियो। के ऑफिसर्स हुआ मुलाज़िम हुआ उन्हनि ते लागू थींदो हो। पाकिस्तान जे कंहिं बि प्राइवेट शहरीअ ते उन एहतिसाब एक्ट जो निफ़ाज़ न कयो वेंदो हो। नओं ऑर्डिनेंस 1999 जो जंहिंखे नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो ऑर्डिनेंस 1999 सॾिजे थो उन जो निफ़ाज़ कयो ऐं उन जो निफ़ाज़ पूरे पाकिस्तान जे सभिनी शहरनि ते, चाहे उहो पाकिस्तान जो मुलाज़िम हुजे, प्राइवेट माण्हू हुजे, कारोबारी हुजे, चाहे पाकिस्तान अंदरि हुजे या पाकिस्तान सां ॿाहिरि हुजे, उन सभिनी ते लागू पाकिस्तान जो ही नओं ऑर्डिनेंस 1999 में लागू कयो वेंदो हो। 1999 खां बाद में मुख़्तलिफ़ कार्रवाई थींदी हुई। उन ऑर्डिनेंस जे तहत मुशर्रफ साहब पंहिंजे हुकूमत जे दौर जे अंदरि जेको नून लीग सां हाशिर कयो, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे माण्हुनि सां हाशिर कयो, सिर्फ़ु इन नेब ऑर्डिनेंस 1999 खे वठी करे कंहिं हद ते उन नेब ऑर्डिनेंस 1999 जे अंदरि रिकवरीज़ वग़ैरह जो माहौल पैदा थियो, लेकिन जहिड़े तरीक़े सां इंतकामी कार्रवाई थियूं उहे क़ाबिल मुज़म्मत आहिनि ऐं जंहिंखे कंहिं बि तरीक़े सां पाकिस्तान जो अवाम उनखे क़बूल करण ऐं बर्दाश्त करण जे लाइ तयारु न आहे। छाजे करे त इंतकामी कार्रवाइनि जे हवाले सां हिनखे नेब ऑर्डिनेंस 1999 खे आंदो वियो। नून लीग खे ख़ासि तौर ते उनजो शिकार बनायो वियो त जीअं पंजाब जे अंदरि या जेको परवेज़ मुशर्रफ सां जेका इंतकामी कार्रवाई हुई या जेको साड़ हसद हुयो या जेका जंग हुई, जेको माहौल हुयो गर्मा गर्मीअ जो हिन मुल्क जे अंदरि, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नून लीग सां हुयो। तंहिंजे करे नून लीग टारगेट हुई मुशर्रफ साहब जी। उन खां बाद में जॾहिं जनाब इमरान ख़ान साहब वज़ीर आज़म पाकिस्तान जो 2018 में, त उन सभ खां पहिरियों ई नेब ऑर्डिनेंस 1999 जी पहिरीं तरमीम 2021 में आंदी। उनमें हुन सभ खां पहिरियों जेको सेक्शन 4 आहे उनजे सब सेक्शन 2 में तरमीम कई त जेके फेडरल कैबिनेट जा डिसीशंस हूंदा, सूबाई डिसीशंस हूंदा या जेके बि उनजो सब कमेटी हूंदी उनजा जेके बि डिसीशंस हूंदा, उन माना कंबाइंड डिसीशंस जेके बि हूंदा उनखे कंहिं सूरत में नेब जे दायरे अख़्तियार खां ॿाहिरि रखियो वियो, यानी नेब उनखे कंहिं बि क़िस्म सां इंक्वायरी इन्वेस्टिगेशन में नथी आणे सघे। इहो जहांगीर तरीन या ॿियो टे खोड़ सारा शुगर माफ़िया हुआ या जेके बि डिसीशंस हुआ उन वक़्त जा, उनखे खणी ईअं चइजे त हिकिड़ो NRO ॾियण जी कोशिशि कई हुई इमरान ख़ान जी हुकूमत में ऐं उनखे बि कंहिं तरीक़े सां सुठो सवण या सुठे अल्फाज़नि में नथो हिन पाकिस्तान जे अंदरि सुञातो वञे। त 2021 जेका तरमीम आंदी वई उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सेक्शन 4 सब सेक्शन 2 जे हवाले सां उहा बि कंहिं हद ते उन्हनि खे रिलीफ ॾियण जे हवाले सां हुई। जेके हुनजा चंद माफ़िया या चंद जेके ग्रुप्स हुया उन्हनि जे उनजो लॉ मेकिंग जेके ज़हन हुया उन्हनि खे बि इन शइ जी ख़बर हुई त असां कंहिंखे रिलीफ ॾेई रहिया आहियूं। लेकिन उहो न सिर्फ़ु उन अमेंडमेंट 2021 जे हवाले सां इमरान ख़ान जे हुकूमत जे उन्हनि डिसीशंस खे कवरअप ॾिनो वियो रिलीफ जे हवाले सां ऐं उन्हनि खे सहूलियतकारी ॾिनी वई। लेकिन उन मां खोड़ सारियुनि पार्टियुनि, पाकिस्तान जे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि, बिज़नेसमैन हुजनि, यानी जेके बि सेमी गवर्नमेंट जूं बॉडीज़ हुजनि, कमेटी हुजनि, सभिनी खे फ़ाइदो उन शइ मां पहुतो ऐं सभई ख़ुशि थिया त असांजो माल हाणे जेको आहे सो जाइज़ थिए थो ऐं असां उनखे खाइण में आसानी पैदा थींदी। इन करे 2021 जी तरमीम खां बाद में जॾहिं रजीम चेंज ऑपरेशन जो हिकिड़ो माहौल पैदा थियो, जेको बयानी थियो पूरे पाकिस्तान जे अंदरि इमरान ख़ान जे दौर में, उनखे इमरान ख़ान खे जेको लाथो वियो 2021 में, 2022 में पहिरीं तरमीम आंदी वई। जेका पहिरीं तरमीम जेका हिन PDM गवर्नमेंट नेब सभ खां पहिरियों जेको साल जेको गुज़री चुको आहे 12-14 महीना, उनमें PDM गवर्नमेंट खे हिकिड़ी त शाबाश हुजे, सलाम हुजे त जेको 24 कलाक हुननि महिनत कई आहे पाकिस्तान जे अवाम खे रिलीफ ॾियण खां हटी करे, उहो सभ खां पहिरियों हुननि जेको रिलीफ ॾिनो पंहिंजो पाण खे ॾिनो आहे। जीअं हुननि इहा कोशिशि कई त जीअं 2021 में इमरान ख़ान पंहिंजे हुकूमती मेंबरनि खे, इतिहादनि खे, जेके जहांगीर तरीन जहिड़ा माण्हू हुया उन्हनि सभिनी खे रिलीफ ॾिनो, त छो न असां जेका आहे पूरे पाकिस्तान जी पॉलिटिकल पार्टी मिली करे असां सभु गॾिजी करे थोरो थोरो वॾे करे खाईंदा वञूं ऐं नेब जे ऑर्डिनेंस जे जेको आहे 2021 खां बाद में तरमीमूं आणे करे हुकूमत हुननि जी थी वई। PDM गवर्नमेंट इतिहादी जमायतुनि जो हिकिड़ो जोड़ थियो, जंहिंमें हुकूमती बेंचिस ते बि उहे ऐं अपोज़िशन बेंचिस ते बि जेको आहे
राजा रियाज़ जहिड़ा दोस्त हुननि जा पंहिंजा हुया, इन करे हुननि खे कंहिं तरीक़े सां का बि आपोज़िशन ॾिसणी न पई। बसि हुन सुठे तरीक़े सां खाए करे, थधो करे, गरम करे, जहिड़ो माहौल हुननि खे मिलियो पियो हुननि पे खाधो आहे हीअं ताईं। सो त नेब अमेंडमेंट 2022 जी जेका तरमीम आंदी हुई PDM गवर्नमेंट जे तरफ़ां, उन सभ खां पहिरियां जेका तरमीम आंदी, उन में जेका 2022 में जेका तरमीम आंदी, उन सभिनि खां पहिरियां जेका आहे उन जेको नेब ऑर्डिनेंस 99 जो जेको ईअं सम्झो जहिड़ो हिकिड़ो ख़ात्मो आंदो, उहो बेनामी प्रॉपर्टी जे हवाले सां। यानी जेकॾहिं को ऑफिस उहिदेदार जेको ऑफिस जो मिसाल जी प्राइम मिनिस्टर पाकिस्तान आहे, को वज़ीर आहे, को सूबाई वज़ीर आहे, वफ़ाक़ी वज़ीर आहे, सलाहकार आहे, या को बि सरकारी मुलाज़िम आहे, जेकॾहिं उहो प्रॉपर्टी पंहिंजे कंहिं प्राइवेट मिट माइट जे रिश्तेदार जे नाले ॾिए थो ऐं उहो उन जे नाले ते करे थो, प्रॉपर्टी हुनजी आहे, हुन में का अहिड़ी कैपेबिलिटी या अहलियत कान्हे का, न हुन वटि एतिरो सोर्स आहे, यानी उहा बेनामी प्रॉपर्टी थी वञे थी। पाण खां हटी करे सोर्स सॼो हुनजो हुजे, पैसा दौलत मिल्कियत सभु जेको आहे सो उन शख़्स जी हुजे जंहिं ते इल्ज़ाम हुजे, लेकिन हुनजो बेनामीदार जे हवाले सां हुनखे प्रोटेक्शन ॾिनो वियो नेब ऑर्डिनेंस 2022 जी पहिरीं तरमीम जे हवाले सां, त बेनामी प्रॉपर्टी जे बारे में नेब पुछी नथी सघे। यानी नवाज़ शरीफ़ खां जेकॾहिं प्रॉपर्टी पंहिंजे पुट जे या इमरान ख़ान खां या कंहिं बि पॉलिटिकल पार्टीज़ सियासी शख़्स हुजे या गवर्नमेंट जो एम्प्लॉइज़ हुजे, उन खां नेब जेको आहे सो बेनामी प्रॉपर्टी ते तव्हांजे फलाणे भाइटे या पुट जे नाले ते या घरवारी जे नाले ते हीअ प्रॉपर्टी आहे, उहे बेरोज़गार आहिनि ऐं उन्हनि खे अरबे खरबे रुपए जी प्रॉपर्टी आहे, तव्हां फलाणे डेज़िग्नेशन ते उहिदे ते नाफ़िज़ हुयो, ॿुधायो त इहा प्रॉपर्टी उन्हनि खां जेको आहे सो उन्हनि जे नाले ते एतिरी प्रॉपर्टी कीअं आहे, त मूंखां तव्हां सवाल नथा करे सघो, उन खां वञी सुवाल कयो। सो इहा आहे बेनामी प्रॉपर्टी, उन में प्रोटेक्शन मिलियो। उन खां बाद में जेको आहे सो ॿी जेको तहफ़ुज़ मिलियो 2022 में PDM गवर्नमेंट नेब तरमीम जी जेका ईअं सम्झो त उनखे ख़तमु करे छॾियो, उनजी जेका आहे सा असर जेको आहे नेब ऑर्डिनेंस जो उहो ख़तमु करे छॾियो ऐं उन्हनि रिलीफ तमामु बहितरीन तरीक़े सां ठाहे सुहिणे तरीक़े सां पंहिंजो पाण खे ॾिनो। बेनामी प्रॉपर्टी जो ख़ात्मो आंदो, यानी बेनामी प्रॉपर्टी जे बारे में तव्हां कंहिं बि ऑफिस बेयरर्स खां पुछी नथा सघो। नंबर ॿियो, सिविल ऐं कमर्शियल जेके डिस्प्यूट्स आहिनि, माना मुंहिंजी प्रॉपर्टी सां कंहिं ॿिए माण्हू जेको सिविल मैटर आहे, का कमर्शियल बिज़नेस जे हवाले सां को असांजो डिस्प्यूट आहे ॿिनि माण्हुनि जे विच में, उहा नेब जे दायरेकार में न आहे। उहा जेसिताईं उहा कोर्ट डिसीजन न थी थिए तेसि ताईं जेको आहे सो उन में कंहिं तरीक़े सां नेब जेका इंक्वायरी इन्वेस्टिगेशन नथी करे सघे। सेक्शन 14 प्रिजम्पशन जो ख़ात्मो आंदो वियो, उन सेक्शन खे ख़तमु कयो। सेक्शन 21 खे ख़तमु कयो, यानी ॿाहिरि मुल्क जे अंदरि जेका प्रॉपर्टी आहे त नेब ॿाहिरि मुल्क में प्रॉपर्टी में अरब सॼो पाकिस्तान खणी अमेरिका में, यूरोप में, बर्तानिया में या UAE में वञी रखे छॾिया, त नेब जेका आहे उहा मूंखां इहो नथी पुछी सघे त तव्हां सॼो पाकिस्तान या सॼो खज़ानो खणी करे तव्हां ॿिए मुल्क में खणी हलिया आहियो, त इन बारे में ॿुधाए त सही तव्हां कहिड़े जाइज़ तरीक़े सां ऐं तव्हांखे कहिड़ी अख़्तियार हुयो, तव्हांखे कहिड़े क़िस्म जी उहा अथॉरिटी हुई जो तव्हां खणी वियो, पुछी नथी सघे नेब। यानी सेक्शन 21 खे ख़तमु करे छॾियो। ॿाहिरि मुल्क जी प्रॉपर्टी जेका आहे उनखे प्रोटेक्शन अची वई, त उन में कंहिं तरीक़े सां इंक्वायरी इन्वेस्टिगेशन नथी करे सघे। सेक्शन 23 इहो हूंदो हो त तव्हां जेकॾहिं इंक्वायरी इन्वेस्टिगेशन थी वई, इंक्वायरी शुरू थी वई, त तव्हां पंहिंजी प्रॉपर्टी खे सेल आउट नथा करे सघो ऐं जेसीं ताईं इंक्वायरी इन्वेस्टिगेशन या नेब जे जेका उन इंक्वायरी खे या इन्वेस्टिगेशन या केस खे फाइनल नथो कयो वञे, उहा जिते हूंदी उते रहंदी। लेकिन उन में इहा परमिशन ॾिनी वई त सेक्शन 23 जे मूजिबि को बि शख़्स जेकॾहिं पंहिंजी प्रॉपर्टी खपाए सघे थो त भली खपाए छॾे, कंहिं बि तरीक़े सां का बि उनखे रुकावट कान्हे का, जेसिताईं सेक्शन 12 में माना कोर्ट जी का ऑर्डर न हुजे, कोर्ट जे तरफ़ां अकाउंटेबिलिटी कोर्ट जे तरफ़ां का स्टे न हुजे या उन ते का सीज़र जे हवाले सां यानी उनखे का अटैचमेंट न कई वञे, तेसीं ताईं उहो माण्हू आज़ादु आहे त पंहिंजी खपाए सघे थो। उन खां अलावा जेको आहे सो इंक्वायरी जेका थींदी, इंक्वायरी जेॾी महिल पूरी थींदी, कंप्लीट थींदी, त उन इंक्वायरी कापी जेका आहे उहा जवाबदार खे हवाले कई वेंदी। चेयरमैन नेब जे हवाले सां बसि तव्हांखे इंशाअल्लाह ताला कंहिं नए व्लॉग में ॿुधाईंदासीं त उनखे कहिड़े सुठे तरीक़े सां हुननि आंदो आहे। उहा हिकिड़ी ऑफिशियल कैपेसिटी आहे, उन में कंहिं क़िस्म जी करप्शन या करप्ट प्रैक्टिस न आहे। उहा पसंदि ऐं नापसंदी जे हवाले सां उनजी जेका आहे सा अपॉइंटमेंट जो हिकिड़ो ज़िक्र कयल आहे। ऐं ॿियो उन खां अलावा जेका तरमीम आंदी वई आहे त अॻु में छा थींदो हो त 5 माण्हू 10 माण्हू हिकिड़ो माण्हू दरख़्वास्त कंदा हुआ, उन ते इंक्वायरी इन्वेस्टिगेशन शुरू थींदी, पब्लिक एट लार्ज जे हवाले सां उहो इंक्वायरी इन्वेस्टिगेशन जो केस ठाहे वेंदो। लेकिन हाणे हिन 2022 में जेका तरमीमी एक्ट आयो, पहिरियों तरमीम एक्ट 2022 में जेको PDM गवर्नमेंट आंदो, उन में त घटि में घटि 100 माण्हू हुजनि, 100 माण्हुनि जी शिकायत हुजे, उन साॻे ग्रीवियस इन एलिगेशन जे हवाले सां, साॻे हिकिड़े इल्ज़ाम जे हवाले सां, त 100 माण्हुनि जो केस ई पब्लिक एट लार्ज जे ज़िम्मे में अची सघंदो, न त उनखे घटि माण्हुनि खां जेकॾहिं का कंप्लेन वग़ैरह त उहा नेब उन ते इंक्वायरी न करे।
वरी जॾहिं 2000 उन में ॾिठी ने 2022 में जेके पीडीएम गवर्नमेंट ॾिठो त अञा असांखे अञा जेको आहे सो असांजो कमु सही न थियो आहे। असांखे अञा सुहिणे तरीक़े सां इनखे भञ ड्रा करणु खपे नेब जे ऑर्डिनेंस 1999 खे। त हुननि वरी उन ई साल जे अंदरि 2022 में हिकिड़ी सेकेंड अमेंडमेंट एक्ट आंदो। पहिरियां बिल पास थींदो, बिल पास थियण खां पोइ उहो सदर पाकिस्तान में वेंदो। उन आर्टिकल 89 जे तहत उनखे पास करणो पवंदो आहे 10 ॾींहंनि जे अंदरि। जेकॾहिं उहो सदर पाकिस्तान उनखे नथो पास करे त 10 ॾींहंनि खां बाद में उहो जेको बिल आहे उहो एक्ट जी शिकिल अख़्तियार करे वेंदो आहे। इहो कानून आहे आर्टिकल 89 ऑफ 1973 जे कॉन्स्टिट्यूशन जे हवाले सां। पोइ सेकेंड अमेंडमेंट जेकॾहिं 2022 में आई थी हुननि आंदी त उन में वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुननि करे छॾी त जेका पीबी आहे प्री बार्गेन आहे, जेकॾहिं कंहिं पीबी कई आहे, जेकॾहिं उहो पंहिंजी पीबी चैलेंज करे सघे थो करणु चाहे, वापसि वठणु चाहे त उहो उन ई अदालत सां साॻी अदालत सां रुजू कंदो। उहो अदालत अकाउंटेबिलिटी कोर्ट जेका उहा रिकॉल करे सघे थी पंहिंजो ऐं उहो पंहिंजी पीबी वापसि करे सघे थो जवाबदार, ऐं उहो पंहिंजे केस खे वराए सराए खां उन में एंटर थी सघे थो, शामिल थी सघे थो ऐं उनखे हलाए सघे थो। चए थो मां हाणे पंहिंजी पीबी वापसि वठां, मूंखे जेको आहे सो तव्हां केस में शामिल कयो, मां पंहिंजे केस में जवाबदारी जी हैसियत सां मां पंहिंजे केस खे मेरिट ते हलाइणु चाहियां थो। इहा हिकिड़ी 2022 में जेका सेकेंड अमेंडमेंट आई उहा हिकिड़ी नई तरमीम हुननि आंदी। वरी उन खां बाद में उन्हनि इहो महसूसु कयो त हीउ जेको आहे सो असांजो कमु अञा सही तरीक़े सां न थियो आहे, असांखे अञा फ़ाइदो हासिलु करणु खपे। इन करे हुननि खोड़ सारे लॉ मेकिंग जेके ज़हन आहिनि उन्हनि सां इहो कयो त 50 करोड़ खां घटि जेको अमाउंट आहे उहो नेब जे दायरे मां ख़तमु करे छॾियो। त हुननि इहा बि अमेंडमेंट आंदी 2022 जो सेकेंड अमेंडमेंट एक्ट जेको आहे त 50 करोड़ खां घटि जेको अमाउंट आहे उहो नेब जे दायरेकार खां ख़तमु कयो। पोइ हुन सेक्शन 3 जेको आहे सेक्शन 4 जो सबसेक्शन 3 आहे क्लास, उन में आहे त उहे इंक्वायरी इन्वेस्टिगेशन जेके बि आहिनि उहे वापसि थींदियूं डिपार्टमेंट में, उहे नेब जे दायरेकार खां ख़तमु थींदियूं। लेकिन हुननि खे बाद में इहा शइ वरी महसूसु थी त उहो कीअं ख़तमु थींदो, उनजो तरीक़ेकार त हुजणु खपे, उनजो को अहिड़ो हल थियणु खपे जंहिंमें असां कम से कम आईंदे जे लाइ मथां इमरान ख़ान वरी हुकूमत में अची वञे त असांजे लाइ अहिड़ो तरीक़ेकार हुजे या अहिड़ो असां हिकिड़ो अमल करे हलूं जंहिंमें असांखे अॻिते कंहिं तरीक़े सां तकलीफ़ न थिए, परेशानी न थिए, या असां उन शइ में पंहिंजो डिफेंस मूड में त हुजूं। ईअं त वरी असांखे हथ कड़ियूं लॻी वञनि, गिरफ़्तार थी वञूं, अंदरि थी वञूं, वरी अची वञे ख़ान साहब त वरी असांजे लाइ मसइला पैदा करे। इन करे वरी हुननि हिकिड़ो राति जो टाइम ते इहो निंड त अचे कान थी दोस्तनि खे, निंड त अचे कान थी दोस्तनि खे, मुल्क जो खज़ानो लुटियल आहे। इन करे उन मुल्क जे खज़ाने खे जेको लुटिजण जे हवाले सां प्रोटेक्शन ॾियणी आहे, पंहिंजो पाण खे बचाइणो आहे, ऐं इमरान ख़ान जी हुकूमत जे हवाले सां जेकॾहिं अची बि वञे त असांखे कंहिं बि तरीक़े सां केरु हथु न विझी सघे। त उन्हनि 2023 में वरी ॿी हिकिड़ी तरमीम आंदी जेका बिल जे सूरत में आंदी, सदर पाकिस्तान खे मोकिलियो, वरी उन खां 10 ॾींहंनि खां बाद में उहा एक्ट जी सूरत अख़्तियार करे वेंदी। उहा आहे त सेक्शन 4 जेको आहे उन सबसेक्शन 3 जेको उन में ए क्लास आंदो त जेकॾहिं इंक्वायरी आहे, स्टेज आहे, कंहिं केस जी इंक्वायरी स्टेज आहे 2023 जेको हाणे आयो आहे, त इंक्वायरी स्टेज ते जेकॾहिं 50 करोड़ खां घटि आहे या जेके बि मां तव्हांखे ॿुधायां थो 2021 2022 जेको पहिरीं ॿी तरमीम आंदी उन हवाले सां जेकॾहिं उहे केस अचनि था इंक्वायरी पोजीशन जे हवाले सां, नेब जे चेयरमैन खे वापसि थी वेंदा। नेब जो चेयरमैन ॾिसे त जेकॾहिं इन इंक्वायरी में जान आहे, वज़न आहे ऐं उहा इंक्वायरी हलणु खपे त उहो छा कंदो त उन इंक्वायरीअ खे उन कंसर्न डिपार्टमेंट में मोकिले छॾींदो त हीअ तव्हां वञी हलायो ऐं हिन में जान आहे, वज़न आहे, ॾिसो त हिन में छा मसइलो। उहा एजेंसी या उहा जेका डिपार्टमेंट हूंदी उन ई इंक्वायरी वारी पोजीशन खां जंहिं वक़्त खां उहा बंदि थी उहा उनखे मोकिलींदी चेयरमैन नेब जे हवाले सां जेको मोकिलियो वेंदो डिपार्टमेंट खे अथॉरिटी खे, उहो उन ई स्टेज खां उन इंक्वायरी खे कंटिन्यू कंदो। पर जेकॾहिं उहो चेयरमैन नेब उन इंक्वायरीअ खे जेकॾहिं सम्झे, सेक्शन 4 जेको सबसेक्शन 3 जो क्लास ए आहे उन में जेकॾहिं सम्झे त हिन इंक्वायरी में जान कान्हे का, वज़न ई कोन्हे, गौरबर इन्वेस्टिगेशन इंक्वायरी जे हवाले सां जेको टाइम ज़ाया थींदो, पैसो ज़्यान थींदो, वक़्तु ज़्यान थींदो, त उन इंक्वायरी खे छो न बंदि कयो वञे, त उनखे बंदि करे छॾींदो पंहिंजो पाण। चेयरमैन नेब खे अथॉरिटी आहे। वरी ॿी पोजीशन इन्वेस्टिगेशन जी आहे त सेक्शन 4 जेको आहे उन सबसेक्शन 3 जो क्लास बी खे एड कयो आहे, वधायो आहे 2023 जी तरमीम में। उन में इहो आहे त इन्वेस्टिगेशन स्टेज जेकॾहिं आहे, जेके चेयरमैन नेब सम्झे त इन में इन्वेस्टिगेशन में जान आहे ऐं इन में वज़न आहे त उहा उन कंसर्न डिपार्टमेंट ने मोकिले छॾींदो जंहिंसां उनजो मुतलिका माना उन सां वास्तो हुजे। बैंकिंग मैटर्स आहिनि बैंकिंग में मोकिलींदो, एडुकेशन जो मैटर आहे एडुकेशन में मोकिले, एंटी करप्शन जो मैटर आहे एंटी करप्शन मोकिले। यानी जंहिं तरीक़े सां चेयरमैन नेब सम्झे त हिन इन्वेस्टिगेशन जो तालुक़ु फलाणे डिपार्टमेंट या एजेंसी सां ओॾे मोकिलींदो ऐं उहा एजेंसी उतां कंटिन्यू कंदी जितां इन्वेस्टिगेशन मोकिली वई। पर जेकॾहिं नेब जो चेयरमैन सम्झे त हिन इन्वेस्टिगेशन में जान त आहे कान,
हिन में वज़न ई कोन्हे, हर बार असांजो टाइम ज़ाया थींदो, पैसो जान थींदो। त चेयरमैन नैब उन इन्वेस्टिगेशन जे क्लोज़ जे हवाले सां उन ई अकाउंटेबिलिटी कोड खे लिखंदो त साईं हिन इन्वेस्टिगेशन में जान कोन्हे, हिन इन्वेस्टिगेशन खे क्लोज़ करे छॾियो, बंदि करे छॾियो, ऐं उहा अदालत उनखे बंदि करे छॾींदी। ऐं उन जे इन्वेस्टिगेशन जे अंदरि जेकॾहिं को जवाबदार गिरफ़्तार आहे त उनजे लाइ बि लिखंदी त हिनखे आज़ादु करे छॾियो। उहो चाहे सेक्शन 4 जो जेको सब सेक्शन 2 जेको इमरान ख़ान जे टाइम में जेका आहे फेडरल कैबिनेट, सूबाई कैबिनेट, उन्हनि डिसीशन जे हवाले सां हुजे, या जेका आहे सेकंड अमेंडमेंट 50 करोड़ खां घटि हुजे, बेनामी जे हवाले सां हुजे, सिविल ऐं कमर्शियल डिस्प्यूट जे हवाले सां हुजे, उन्हनि सभिनी ते लागू थींदी उहा इन्वेस्टिगेशन इंक्वायरी जेको नई तरमीमी एक्ट अची वियो 2023 जो सेक्शन 4 जो सब सेक्शन 3 जो A एंड B इंक्वायरी एंड इन्वेस्टिगेशन। 4 जो सब सेक्शन 3 जो क्लास F में जेका अमेंडमेंट आई आहे 2023 में, उहा आहे त जेके फ़ैसिला ॾिनल आहिनि उहे डिसीशन्स मां तव्हांखे थोरो रीड आउट करे ॿुधायां थो त जेके फ़ैसिला ॾिनल आहिनि उहे फ़ैसिला जेके ॾिनल आहिनि उहे ऑर्डर्स हुजनि। हाणे सेक्शन 4 जो सब सेक्शन 3 जो क्लास F चए थो ऑल फाइनल ऑर्डर्स decisions are judgments passed by the court before the commencement of the National Accountability Amendment Act 2022 इहो पहिरियों, वरी अमेंडमेंट एक्ट 2000, सेकंड अमेंडमेंट एक्ट 2022 इहो ॿियों, ऐं टियों ही आहे 2023 जो। उहो चए थो त शल रिमेन इन फोर्स एंड ऑपरेटिव अनलेस रिवर्स्ड, माना उहे बहाल रहंदा जेसीं ताईं उन्हनि खे रिवर्स न करे। रिवर्स केरु कंदो? गवर्नमेंट खे कोर्ट जे जुडिशियल ऑर्डर खे रिवर्स करण जो अख्तियार आहे या कोन्हे, इहो हिकिड़ो नओं सुवाल आहे, नओं बेस आहे। लेकिन इनखे मुंहिंजे राय जे मूजिबि जेका सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में नैब जी तरमीम जे हवाले सां, नैब तरमीमनि जे हवाले सां जेका इमरान ख़ान या PTI गवर्नमेंट, PTI पार्टी जे तरफ़ां यानी तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां जेका पिटीशन दाख़िल कई वई आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सभ खां पहिरियां इन शइ ते ज़रूरु नज़र रखंदी त आर्टिकल 8 ऑफ आइन पाकिस्तान 1973 जेको चवे थो त लॉस इनकॉन्सिस्टेंट विथ आर इन डेरोगेशन ऑफ फंडामेंटल राइट्स शुड बी वाइड, यानी जेके कानून, जेके क़ाइदा जेके बि ठाहिया वेंदा अगरि जेकर उहे बुनियादी हक़नि जे ख़िलाफ़ आहिनि, यानी हिकिड़े जे लाइ हिकिड़ो कानून, ॿिए जे लाइ ॿियो कानून, हिकिड़े जे लाइ हिकिड़ो रिलीफ, ॿिए जे लाइ ॿियो रिलीफ, अहिड़े क़िस्म जो को बि कानून चाहे पार्लियामेंट हुजे, केरु हुजे, आइन खां मथो केरु कोन्हे, आर्टिकल 8 वाज़े थो चवे। उन ई नुक़्ते खे खणी करे, उन आर्टिकल खे ॾिसी करे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इन पिटीशन जो फ़ैसिलो कंदी त जेके पहिरियां प्ली बार्गेन करे विया उन जे हवाले सां छा नैब तरमीमी आंदो त उहे डिसीशन्स जेके आहिनि इंटेक्ट रहंदा, ऑपरेटिव रहंदा। यानी उन केस जे अंदरि 4 माण्हू, हिकिड़े रेफरेंस जे अंदरि 4 माण्हू हुया, 2 PB करे विया, 2 जे केस उहे रहनि पिया था, हलनि पिया था, ऐं केस सिर्फ़ु जेको आहे 50 करोड़ खां मथे आहे, घटि आहे, सॉरी 50 करोड़ खां घटि आहे, ऐं उहो वापसि थी वेंदो त उहो उन 2 माण्हुनि खे जेके मौजूदु प्रेज़ेंट हूंदा, जेके प्रोसीडिंग में शामिल आहिनि, केसनि खे भोगनि था, उन्हनि खे त फ़ाइदो मिलंदो। ऐं जिन PB कई उन 50 करोड़ खां घटि वारे में, त उहो ऑपरेटिव कीअं रहंदो, यानी जेको आहे सो कीअं कंट्राडिक्शन थींदी रिलीफ में। पाकिस्तान जे हिकु शहरीअ खे हिकिड़ो फ़ाइदो, ॿिए शहरीअ खे उन ई केस में उन ई साॻे पोज़ीशन जे हवाले सां नुक़सान थिए या उनखे कानून जेको आहे सो रिलीफ ॾिजे। इहो मां सम्झां थो आर्टिकल 8 जी क्लियर वायलेशन आहे। यानी जंहिं PB कई आहे 50 करोड़ खां घटि आहे, या जेके डिसीशन्स फेडरल कैबिनेट हूंदा उन सभिनी जे अंदरि जेके बि फ़ैसिला थियल आहिनि उहे जहिड़े तरीक़े सां ॿियनि जवाबदारनि खे रिलीफ मिलंदो, उहे साॻा ई रिवर्स थी वेंदा पाणी ॼाण, या त रिवर्स थियण जो डिसीशन्स पार्लियामेंट जे, कैबिनेट जे, या सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान अंडर आर्टिकल 8 जे हवाले सां उन सभिनी पाकिस्तान जे शहरनि खे उहो साॻियो रिलीफ ॾींदी जेके सदा याफ़्ता थी विया, PB करे विया, VR करे विया, या जेकॾहिं उन्हनि खे रिलीफ नथो मिले त मां नथो सम्झां त इहे पिटीशन में के मेक या PDM गवर्नमेंट जी अमेंडमेंट बची सघंदी। मां सम्झां थो त जेका फंडामेंटल राइट्स आर्टिकल 8 जे हवाले सां जेके बि तरमीमूं PB जिन कयूं, जिन रेफरेंसिस में PB थी वई आहे, VR थी वई आहे, उन्हनि रेफरेंसिस में कंहिं बि तरीक़े सां रिलीफ नथो थी सघे त 50 करोड़ खां घटि हुजे या 50 करोड़ खां मथे हुजे, कैबिनेट डिसीशन्स हुजनि, फेडरल हुजनि, बोर्ड जा डिसीशन्स हुजनि, छाजे करे हिकिड़े जवाबदार जी ज़िंदगी तबाह थी वई, ॿिए जवाबदार जी ज़िंदगीअ खे तव्हां सिक्योर करे छॾियो। अहिड़ो जेको आहे सो सिक्योरिटी ऑफ पर्सन हुजे, प्रोटेक्शन ऑफ इक्वलिटी ऑफ सिटीज़न्स जे हवाले सां जेको आइन पाकिस्तान चए थो, उहो माना शहरी कानून जे नज़र में बराबरि हुजणु खपनि। उहा बराबरी जेका आहे उहा तक़सीम में शामिल थी वई। इन करे आर्टिकल 8 ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ज़रूरु नज़र रखंदी। ऐं जेको 2023 जो जेको तरमीमी जेको एक्ट आहे उन हवाले सां त इंक्वायरी इन्वेस्टिगेशन जेका आहे उहा चेयरमैन नैब
जे दायरे इख्तियार में आहे त उहो किॾे मोकिले ऐं इन्वेस्टिगेशन जेका आहे उहा कोर्ट खे लिखंदो त किॾे मोकिले। लेकिन हिते हिकिड़ो वॾो सुवाल इहो पैदा थो थिए त छा जे इंक्वायरी में या इन्वेस्टिगेशन में जान आहे हले थी ऐं उहा सम्झे थी नैब जे चेयरमैन त इन में जान आहे, जॾहिं जान सम्झे थी त माना नैब जे दायरे इख्तियार में उहा शइ अचे थी त पोइ रेफरेंस या इंक्वायरी या इन्वेस्टिगेशन ॿिए पासे ॾे मोकिलण जी ज़रूरत कहिड़ी थी थिए। याने हिननि जेको लॉ मेकिंग जेके आहिनि जिन पीडीएम गवर्नमेंट जेको कानून जे माहिरनि खां जेका शइ पुछी आहे त जान अचे इंक्वायरी में या इन्वेस्टिगेशन में वज़न हुजण जो जेको कॉन्सेप्ट हुन कयो आहे त माना ॿिए डिपार्टमेंट सां ॿियो डिपार्टमेंट उनखे खणे या न खणे, लेकिन नैब जे दायरे इख्तियार जे अंदरि अचे थो या नथो अचे। मिसाल जे तौर ते आम तौर ते मेंटेनेबिलिटी जो सुवाल पैदा थींदो आहे त सुप्रीम कोर्ट हुजे, हाई कोर्ट हुजे, नंढियूं अदालतूं हुजनि, उहे सभ खां पहिरियां कंदियूं त वेदर दिस केस या दिस एप्लीकेशन या दिस सूट या दिस केस इज़ मेंटेनेबल और नॉट। माना मेंटेनेबिलिटी जो सुवाल पैदा थींदो आहे त असांजे दायरे इख्तियार में उहा आहे या कोन्हे। जेकॾहिं हूंदो आहे त उनखे चवंदा आहिनि त ठीकु आहे, उनखे असां एडमिट करे नोटिस था कयूं। जेकॾहिं दायरे इख्तियार में न हूंदो आहे त उनखे डिसमिस करे छॾींदा आहिनि। कॾहिं बि अदालत सुप्रीम कोर्ट हुजे या हाई कोर्ट हुजे या लोअर कोर्ट हुजनि, उहे कॾहिं बि अहिड़े क़िस्म जो डिसीशन्स, कॾहिं जुडिशियल ऑर्डर हुजे, एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर हुजे त थींदो आहे कोर्ट जे तरफ़ां एक्स ऑफिस जो जस्ट ऑफिस में 22 बी में हुजे, हिकिड़े ज़िले मिसाल जे तौर ते हिकिड़े ज़िले जे अंदरि मैटर थियो ऐं ॿिए ज़िले में तव्हां 22 बी दाख़िल कंदो त उहा कोर्ट चवंदी जुडिक्शन में आहे, मेंटेनेबिलिटी हवाले सां डिसमिस करे छॾंदी। इहो कॾहिं बि कान चवंदी त हीउ हैदराबाद खां नवाब शाह जो आहे, हिन मैटर खे मां नवाब शाह ते मोकिले छॾियां वञी उहो जज हला। इहो कॾहिं बि इहो आउट ऑफ माना जुडिक्शन आहे ऐं बियॉन्ड द जुडिक्शन आहे ऐं कंहिं तरीक़े सां कानून इन शइ इजाज़त नथो ॾिए। इन करे नैब जे चेयरमैन खे कानूनी हवाले सां या कहिड़े क़िस्म जी का अथॉरिटी कान्हे का त हू जेकर इहो सम्झे त हीअ इंक्वायरी या इन्वेस्टिगेशन मुंहिंजे दायरे इख्तियार में न आहे त मां बंदि कयां, ठीकु आहे, वेल एंड गुड। पर जेकॾहिं उहो दायरे इख्तियार में उन में इंक्वायरी में या इन्वेस्टिगेशन में वज़न आहे त इनखे मां फलाणे डिपार्टमेंट में, फलाणे एजेंसी में, फलाणे जेको आहे सो इदारे खे मोकिले ॾियां, कंहिं बि तरीक़े सां उनखे को बि इख्तियार कोन्हे त उहो फलाणे इदारे ॾे मोकिले छॾे त हीअ तव्हांजो मैटर आहे, तव्हां खणो। हू न खणंदा त उनखे छा केरु कंदो? त उहो कानून छा थो चवे त उनखे इख्तियार आहे या कोन्हे। चेयरमैन नैब खे त ॿिए इदारे खे डायरेक्शन ॾेई छॾे त हीअ FI जो मैटर आहे, हीअ नैब जो मैटर आहे, हीअ फलाणी शइ जो मैटर आहे। क्लोज़ करण जो इख्तियार थी सघे थो त क्लोज़ करे, लेकिन कंहिं बि इदारे खे डायरेक्शन या रेफरेंस जे हवाले सां नथो ॾेई सघे त चेयरमैन नैब जेको आहे सो पंहिंजे इन केस इंक्वायरी खे, इन्वेस्टिगेशन खे या कोर्ट खे डायरेक्शन ॾिए त हीअ जेका आहे इंक्वायरी बंदि कई वञे। इंक्वायरी इन्वेस्टिगेशन जेको स्टेप अची वियो त उहो कंहिं बि सूरत में इन्वेस्टिगेशन जो जेको अची वियो उहो त कोर्ट जे दायरे में अची वियो त उहा इन्वेस्टिगेशन जेका आहे उहा हाणे इंक्वायरी खां मथां उहो थी वई आहे, माना नैब जे दायरे खां निकिरी वई आहे। हाणे कोर्ट जे हथ में आहे त PB जेका आहे इन्वेस्टिगेशन जेका आहे उन ते रेफरेंस हलंदो, मैटर हलंदो, उन में जस्टिफाइड हूंदी त नैब जेका अदालत हूंदी उहा बाक़ाइदे मां सम्झा थो त IO खे कॉल कंदी त हीउ जेको मैटर तव्हां बंदि करण जे हवाले सां चयो आहे उहो कहिड़े तरीक़े सां बंदि थी सघे थो। नैब जी अदालतूं अकाउंटेबिलिटी कोर्ट इहो सुवाल वॾे में खां वॾो उथारंदियूं ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान स्ट्रिक्ट डायरेक्शन मां सम्झा थो हिन पिटीशन में ॾींदियूं त नैब जेको अदालतूं आहिनि, जेकॾहिं इन्वेस्टिगेशन मैटर अची वियो, इन्वेस्टिगेशन खां बाद में जेको आहे बंदि करण जो अख्तियार हूंदो या रेफरेंस करण जो अख्तियार हूंदो, जेको लखे रुपया, करोड़ रुपया, अरबे रुपया इंक्वायरी इन्वेस्टिगेशन ते ख़र्च थियो, उहो नैब जे इदारे खे ज़रूरु पाकिस्तानी खज़ाने में जमा कराइणो पवंदो। इहा वॾी पेनल्टी लॻंदी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां इन इदारे ते। ऐं मां सम्झा थो त हिन इदारे खे जेको सख़्तु क़दम या जेको सख़्तु कानून जो मुंहुं ॾियणो पवंदो उहो इन पिटीशन जे हवाले सां करिणो पवंदो ऐं आर्टिकल 8 खे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ज़रूरु ॾिसनि, छाकाणि त 23 करोड़ अवाम जी ज़िंदगियुनि जो ऐं उन्हनि जे मुस्तक़बिल जो मसइलो आहे ऐं उन्हनि जे रोज़गार जो मसइलो आहे ऐं उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बुनियादी हक़नि जे हवाले सां, इक्वलिटी ऑफ सिटीज़न जे हवाले सां, लॉज एंड कॉन्स्टिट्यूशन विद डेरोगेशन ऑफ फंडामेंटल राइट्स टू बी वाइड जेके जे हवाले सां, यानी पाकिस्तान जेके फंडामेंटल राइट्स आहिनि में उहे गारंटीड आहिनि, उनखे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान कंहिं बि तरीक़े सां उनखे बाईपास न कंदी। उनखे ॾिसी करे इन सॼी तरमीमी बिलनि जे एक्ट जे ऐं जेको माहौल आहे PDM गवर्नमेंट जो या पाकिस्तान जे शहरनि जो या इमरान ख़ान जो, सभिनि खे ॾिसी करे पाकिस्तान जे शहरनि जे मुस्तक़बिल जे सां, आईने पाकिस्तान जे हवाले सां ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान को बि अहिड़ो ऑर्डर पास कंदी जेको पूरे पाकिस्तान जे लाइ तारीख़ रक़म करे। इंशाअल्लाह ताला कंहिं नए ॾींहं ते कंहिं नए मौज़ूअ सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं वठूं इजाज़त। अल्लाह निगहबान।